नाज़रीन सकरण में रिपोर्ट शामिल कयूं था। राजा नूर मोहम्मद जतोई की रिपोर्ट मूजिब सिंधी अदबी संगत मरकज़ के सॾ ते सिंधी अदबी संगत शाख सकरण तरफा सिंध मुंहिंजी अम्मा के सिरे हेठ एहतजाजी रैली कढी वई। रैली नूर आर्ट आश्रम का सैनिमा चौक ते पहुती। रैली में सिंधी अदबी शाख सकरण के सेक्रेटरी खैर मोहम्मद लाखो, जहांगीर डाहरी, साहिल पीरजादो, नूर मोहम्मद कीरियो, असगर तन्हा, अजहर अली महर, गुलाम कादिर लाखो, हाजी खान मल्लाह, कलंदर बख्श मल्लाह, यार मोहम्मद बिरोही, सिंध कल्चर फॉर्म के अगवान सारिक मल्लाह, सीनियर अदीब ऐं कालम निगार मोहम्मद आलम कीरियो, मीर दरावड़, हमाद चांडियो, ख्याल सिंधी, फराज जमाली, अल्लाह रखियो खासकेली, एहसान अली ढलू, सरमंद नूह ऐं ॿियनि शिरकत कई। रैली के खिताब कंदे हाला न्यूज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। सिंध जे विरहाङे जा ख्वाब ॾिसंदड़ अहमकन जी दुनिया में रहंदड़ आहिनि। हिननि चयो त सिंधू मां को बि केनाल बर्दाश्त न कयो वेंदो। असीं सिंध जा शऊरवंद समूरनि केनालनि खे रद्द कयूं था। मुक़ररनि चिताव ॾींदे चयो त सिंध ख़िलाफ़ थींदड़ समूरियूं मुनज़िम साज़िशूं बंदि कयूं वञनि। सिंध जे क़ौमी अॻवाननि रियाज़ चांडियो, अयाज़ लतीफ़ अली जो समेत ॿियनि क़ौमी अॻवाननि ऐं क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ कूड़ा केस ख़त्म कया वञनि। सिंधी अदबी संगत जे मरकज़ी ख़ज़ानची खे फौरी तौर आज़ादु कयो वञे।